नाज़रीन, एक तमामु अहम तरीन तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ के शेयर करे रहिया आहियूं त टंडो मोहम्मद ख़ान जे भरिसां ॻोठ समन मला में हिकु नालाइक़ ऐं नाफ़रमान पुटु पंहिंजी जीजल अमर खे वज़नी पथर हणी करे क़त्ल करे छॾियो। जॾहिं त क़ातिल खे बचाइण जे लाइ उनजा बाक़ी जेकी वारस आहिनि से हुनजो ज़हनी तवाज़न दुरुस्त न हुअण जो चई उनखे बचाइण जी कोशिश जे अंदरि मसरूफ़ अमल आहिनि ज़रिया। जॾहिं त इहे बि इतला आहिनि त तालका पुलिस टंडो मोहम्मद ख़ान मुलज़िम खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जेको हिन वक़्तु पुलिस जी कस्टडी में आहे। जवाबदार असगर मला पंहिंजी जीजल अमर खे वज़नी पथर हणी करे क़त्ल करे छॾियो, जेको हिन वक़्तु गिरफ़्तार आहे।